नाज़रीन आवाज़ न्यूज़ पे भली कार रहो संझा सैयद अल्लाह से हेडलाइन से पीटीआई सरबराह इमरान खान हुकूमत के 6 ॾींहनि में चूंडू कराइण जो मुतालबो करे छॾियो। जून जे महीने में चूंडुनि जो ऐलान कयो ऐं असेंबलियूं टोड़ियूं वञनि। जेकॾहिं मुतालबो न मञियो वियो त क़ौम खे ॿीहर इस्लामाबाद वठी ईंदसि। क़ौम हक़ीक़ी आज़ादी लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। अवाम ॾोहारियुनि खे मुल्क ते हुकूमत करण न ॾींदो। आज़ादी मार्च खे नाकाम बणाइण जी कोशिशि कई वई। अमेरिका साज़िश करे असांजी हुकूमत किराई। जेका साज़िश जो हिसो हुआ उहे वाइखा थिया। सुप्रीम कोर्ट खे ख़राज तहसीन पेश कयां थो। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो इस्लामाबाद में कारकुननि खे ख़िताब। इमरान खान 6 लख माण्हू वठी आयो त मुतालबे जी हिमायत कंदुसि। इमरान खान सॼी राति तौहीन अदालत जा ऐलान कंदो रहियो। पीटीआई जे कारकुननि वटि हथियार हुआ। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला जो बयान। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चवे थी पुलिस ऐं रेंजर्स जहिड़ी तरफ़ फ़र्ज़ अंजाम ॾिना इहो सारा जोॻो अमल आहे। तहरीक इंसाफ जे मार्च सबब इस्लामाबाद में छिकताण। हुकूमत अमन अमान की सूरत हाल के मुंह ॾियण लाइ इस्लामाबाद में फ़ौज तलब करे वरिती। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त फ़ौज आइन जे आर्टिकल 245 तहत तलब कई वई आहे। फ़ौज रेड ज़ोन में मौजूद सरकारी इमारतुनि जे तहफ़ुज़ लाइ तलब कई वई आहे। फ़ौज सुप्रीम कोर्ट, पार्लियामेंट हाउस, ऐवान सदर, वज़ीर आज़म हाउस ऐं पीटीवी ऑफिस जी सिक्योरिटी संभालींदी। इमरान नियाज़ी पारां कारकुननि खे डी चौक ते पहुचण जो सॾु। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी तौहीन आहे। सुप्रीम कोर्ट खे नोटिस वठणु घुर्जे। अदालत फ़ैसिले में पीटीआई खे सेक्टर H9 में मशरूत इज्तिमा जी इजाज़त ॾिनी आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला जो बयान। संदसि चवणु आहे त इमरान नियाज़ी जो ट्रैक रिकॉर्ड आहे। हिन कॾहिं बि अदालती फ़ैसिले ऐं इदारनि जो एहतराम नाहे कयो। कराची जी नुमाइश चौरंगी ते बि पुलिस ऐं पीटीआई कारकुननि में चकरियूं। मुज़ाहिरीन पुलिस जी वेन खे बाहि ॾेई साड़े छॾियो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जी अॻवाणी में कारकुननि जो एहतजाज। अहलकारनि ते पथराव करे ॾिनो। पुलिस जी शेलिंग ऐं रबड़ जी गोलियुनि जो इस्तेमालु। शाहराह क़ाइदीन ते बि कारकुननि ऐं पुलिस आम्हूं साम्हूं। एएसपी गुलशन इकबाल ऐं एसएचओ समेत 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस पारां ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु। 15 खां वधीक कारकुननि खे हिरासत में वरितो वियो। पीटीआई कारकुननि जो साफ़िन ते तशदुद। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण साफ़िन ते तशदुद जी मज़म्मत कंदे पीटीआई कारकुननि ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान करे छॾियो। ऐं अॻु में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधायो। बिजली बि महांगी कयो। पोइ कर्ज़ मिलंदो। IMF पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाइण ताईं पाकिस्तान खे कर्ज़ जी नई क़िस्त जारी करण खां इनकार करे छॾियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि ऐं बिजली तां सब्सिडी ख़तमु करण जो मुतालबो। ज़रियनि मूजिबि IMF पारां कर्ज़ जी क़िस्त जारी करण ऐं मुदो वधाइण बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि सां मशरूत कयो वियो। पाकिस्तान वफ़द वज़ीर आज़म सां ॻाल्हियुनि ताईं IMF खां मोहलत घुरी वरिती। दोहा में पाकिस्तानी वफ़द ऐं IMF विच में हिकु हफ़्ते खां जारी रहंदड़ ॻाल्हियूं बिना नतीजे ख़तमु। IMF पधिराई में चयो आहे त पाकिस्तान सां ॻाल्हियूं जारी रहंदियूं। कर्ज़ जी वापसी यकीनी बणाइण लाइ बि पाकिस्तान जाम प्रोग्राम जोड़े।